साहब जो न्यापो आयो आहे। हिन वक़्तु कहिड़ा माण्हू किरमियल आहिनि जेके हिते ॾोह कनि पिया? सर हल्कियूं फुल्कियूं वारदातूं थियनि पियूं ऐं कुझु चोरियूं बि थियूं आहिनि, पर अगवा जो इहो पहिरियों केस आयो आहे। छा उहे ॾोहारी अगवा नथा करे सघनि? सर थी बि सघे थो। एसपी साहब जो ज़ोर आहे जल्द मां जल्द छोकिरी खे ॻोल्हे ई पेश कयो वञे। थी सघे त छोकिरी अगवा नथी हुजे, उहो किथे शहर में न गुम थी वई हुजे। सर कोशिशि कयूं था, पर जेकॾहिं छोकिरी अगवा नथी हुजे हा त वापसि अची वञे हा। अगवा बि थी सघे थी, इन शक खे ख़तमु नथो करे सघिजे। वरी बि मालिकनि सां मिली ऐं उन जी तफ़सील पुछण खां पोइ असां कंहिं नतीजे ते पुॼी सघूं था। पुलिस खे शक आहे त नाज़ा अगवा थी वई आहे। किथे नाज़ा अगवा त कोन थी वई आहे। असां सां कंहिंजी दुश्मनी आहे? तूं नाज़ा खे अगवा कंदा? पैसनि जे करे बि केरु उनखे अगवा नथो करे सघे। मिसकीना ग़रीब चिच। ख़ुदा कंदो पुलिस कोशिश करे कुझु ॾींहंनि में नाज़ा खे मोटाए। इहा त ख़बर ई न आहे न त नाज़ा हिन शहर में आहे या कंहिं ॿिए शहर में आहे, पर मूंखे लॻे थो त नाज़ा हितां निकिरी न वई हुजे। थी बि सघे थो त ही शहर छॾे अॻिते निकिरी वई हुजे। असां सभु हिन परेशानी में विकोड़ियल आहियूं ऐं असां कम जी ॻोल्हा बि कोन था कयूं। ख़र्च जा पैसा बि कोन था बचनि। जेकॾहिं असांखे 2-3 ॾींहंनि में कमु न मिलियो न त असांखे मानीअ जा पैसा बि कोन बचंदा। इन करे मां तव्हांखे चवां थो काका वसाया त तूं अमरान खे कम ते लाहे छॾ। कम जी कोशिशि त मूं ॾाढी कई आहे, पर नथो मिले यार। तो वारे जमादार मोरेल खे मिनत कई अथई। इहो त पहिरें नंबर जो ठॻ आहे, तो धीरो आहे। अॻे दफ़े बि असांजी भरी ॾोकड़नि जी खाई हो। धक खाए भोलड़ो, खटियो खाए फ़क़ीर। इहो किसो आहे? तूं वरी असांखे ॾिठल जा ॾंद तो ॾसी साड़े छॾी। उनखे छॾियो, भला तव्हांखे को ॿियो सुझे अथो? जॻहि जो कमु बि शहर में हले पियो थो। जेकॾहिं उते मज़दूर जी ज़रूरत आहे, पंहिंजे अमरान खे उते अॼु बीहारिया अथऊं। 30 रुपया ॾियारिया गंज कमाए ईंदासीं। जिथे बि कमु हुजे अमरान खे रुगो बीहार। रेड़ी जो कमु हुजे, तगारी जो कमु हुजे, असांजे अमरान खे कमु करिणो आहे। जेकॾहिं वधीक वांदा वेठासीं न त सभु जो सभु बुख मरंदासीं। इन जे करे अमरान खे कम ते बीहारणु लाज़मी आहे। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।